ही सिंध सिंध हिन खे बि हैफ़ हुजे सिंधियो तव्हां ही चूंडिया आहिनि ॿुॾी ऐं तव्हांजे पारां तो ॿुॾी मारा तव्हां नथा ॿुॾी मारो जेके बिजा तीर बिजा ते नचो था तव्हांजे पारां अयाज़ लतीफ़ पली जो चए थो त मूंखे आणे ॾियो लप पाणी जी तव्हां ॿुॾी मारां चवनि था वफ़ाक़ी हुकूमत मदद करे इहा ॻाल्हि सोची थो वफ़ाक़ी हुकूमत कंहिंजी आहे वफ़ाक़ी हुकूमत हिननि जी आहे न चई पैसा आया मथां वज़ीर पंहिंजे कमीशन जो हिसो कटे ॾिनो कमिश्नर खे कमिश्नर कमीशन पंहिंजी कटे ॾिनी डीसी खे डीसी पंहिंजी कमीशन जो हिसो कटे ॾिनो मुख़्तियारकार खे मुख़्तियारकार पंहिंजे कमीशन जो हिसो कटे ॾिनो मक़ामी इक़्तिदारी पार्टी जे भोतार ऐं वॾेरे खे भोतार पंहिंजे हिसो कमीशन जो कटे ॾिनो पंहिंजे वाठे चमचे खे चमचे पंहिंजा हिसाब कढी बाक़ी बचो आंगूठो ते चढ़ी घुम चढ़ी घुम चढ़ी घुम सो सिंधियुनि लाइ त आंगूठे ते चढ़ी घुम हुकुमरान जो इहो मैसेज आहे टोटी कम कम चोर बहानेबाज़ मूंखे दिलि चए थी लठियूं हणनि वञी हणी कोन था सघूं ॿुॾल आहिनि वीचारा माण्हुनि सां जॾहिं मुखातिबु थींदो आहियां तॾहिं इज़त सां मुखातिबु थींदो आहियां ऐं तव्हां मुंहिंजे बात तव्हां कॾहिं कोन ॿुधो हूंदो त इमरान ख़ान ठलो या बिलावल भुट्टो ठलो रुखो नालो या नवाज़ शरीफ़ ठलो ऐं चवंदो आहियां इमरान ख़ान साहिबु ज़रदारी साहिबु फरियाल साहिबा नवाज़ शरीफ़ साहिबु मरियम नवाज़ साहिबा कमिश्नर साहिबु डीसी साहिबु पर हींअर जेको मूं सिंध में हशर ॾिठो आहे मुंहिंजी दिलि चए थी पोयां सभु साहिबु हटाए छॾियां पर हींअर सिंध जी जेका हालत पियो ॾिसां मुंहिंजी दिलि चवे थी ऐं बसि हाणे त सिंध जी सभिनी माण्हुनि जी जेका ज़बान आहे ऐं चवां थो उहा इस्तेमालु कयां हुकुमराननि लाइ जीअं ॿोड़ियूं थियनि ठुल दरबदर खाक बसर केन शाह माण्हू राति जो पंहिंजे घरनि मां कच्छनि ते ॿार मथनि ते सामान खणी दरबदर निकितल आहिनि सांगड़ खिपरो शहदादपुर शाहपुर चाकर झुॾो प्राण मलकाणी बदीन सॼो जामशोरो जोही मेहड़ वारह सॼो ॿुॾल सांगड़ सॼो ॿुॾल ख़ैरपुर ॿुॾल शिकारपुर घोटकी लाड़काणो कासमाबाद सॼो ॿुॾल गंद सां भरियल कासमाबाद हर घिटीअ में गंद किचिरो ई वाणकी वसियूं छलगिरियूं हटड़ियूं बंद उते जेका हालत ॾिसूं था माना तव्हांखे ख़बर आहे त फ्लूएंट आहियां ॻाल्हाइण में पर लफ़्ज़ कोन पियो ॻोल्हे सघां त छा चवां कीअं पेश कयां त मुंहिंजे माण्हुनि सां हिननि कहिड़ो हशर कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जी ॻाल्हि कान्हे न वफ़ाक़ी हुकूमत शहबाज़ शरीफ़ हींअर आयो आहे 4 महीना थिया आहिनि इमरान ख़ान 2-2.5 साल हो 15 सालनि खां केरु आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ सभु वसीला कंहिं वटि इरिगेशन हाईवे पब्लिक हेल्थ एजुकेशन एक्साइज़ रेवेन्यू बल्दिया पुलिस ये सभु खाता कंहिं वटि पीपल्स पार्टी वटि अरिड़हीं तरमीम मैंडेट मिली वियो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ॾेई छॾीसीं हिकिड़े वज़ीर वटि एतिरा पैसा अथव जो ईंदड़ 100 सालनि ताईं सिंध जे हर ज़िले में लंगर जो कैंप हलाए तॾहिं बि उहो खुटंदो कोन हिकिड़ो वज़ीर तव्हांखे ख़बर आहे त महीने में 2 अरब 3 अरब कमाए थो हिकिड़ो ऑफिस बेरड ज़िले जो इक़्तिदारी पार्टीअ जो उहो 5-10 करोड़ ठाहे थो रुगो कमीशनुनि मां न कमीशनूं बि कारोबार बि गुत्ता बि होटलूं बि फैक्ट्रियूं बि बिजलीअ जूं चोरियूं बि बारदाना कणिक जा विकिणण बि यूरिया जूं बोरियूं कब्ज़े में करे महांगे अघ ते विकण अरबनि जो सिंधियुनि लाइ कारोबार आहे सिंधियुनि लाइ धंधो आहे सिंध जा माण्हू चवनि था त वीचारा कोशिशि कनि या ॿुॾी असांखे बचाइनि तव्हां हुननि जो धंधो हुयो सिंधियो तव्हां हुननि जो बिज़नेस हुयो बिज़नेस ते बि माण्हू परघोर लहंदो आहे तव्हां ते गाॾे ते रखियल बंद कबाब हुयो उहो धप करे वियो आहे तॾहिं बि गाॾे वारे खे राति जो विकिणी छॾिणो आहे त अञा ख़राबु थी वेंदो माल गुज़ारे वेंदो आहे न पोइ के माण्हू जेके हूंदा आहिनि कासाई से चवंदा आहिनि मरे पियो हिनखे यकदमि सीर विझीस त इहो किलो में विकिणी छॾियूं गोश्त न जो त सिंधी जेको मरे पियो चए पियो सीर विझो हिननि वटि सीर विझणु छा आहे हिननि वटि सीर विझणु वीडियो भरणु फोटू कढणु माना सीर विझणु वीडियो भरींदा ॿुॾल सिंधियुनि जी फोटू कढंदा उहे इंटरनेशनल इदारनि खे मोकिलींदा पोइ हुननि खां इमदादूं वठंदा पोइ खरबे रुपया गॾु कंदा पोइ खरबे रुपया गॾु खई हुन चयो न वताए फ़क़ीर चयो चई अम्मा सीरो रधे चई पोइ चई सभु ॻोठ वारा सीरो रधनि चई पोइ सभु ॻोठ वारा वञनि मरी चई पोइ अम्मा बि वञे मरी चई पोइ खाड़े वताया खा ही सभु चवनि था पैसा अचनि सिंधियुनि जा पिनी किश्ता खणी उन्हनि खे पिनाए पोइ पैसा गॾु कयूं ऐं कराची में आबाद कंदा भला हिन में कहिड़ी हिन में रुकावट आहे सम्झायो मूंखे सिंध हुकूमत खां असीं ईअं त कोन था चऊं न त अदा असांखे कराची में रोज़गार ॾियो प्लाट ॾियो जाइ ॾियो छा था चऊं सिंध जा माण्हू सभु अयाज़ लतीफ़ पली जो ऐं सॼी सिंध छा थी चए सभु पार्टियूं सभु क़ौमी वर्कर छा था चवनि था उन्हनि खे 1000 तंबुनि जी 2000 तंबुनि जो 1000 एकड़नि ते 2-3 लख तंबुअनि जो उन्हनि खे कैंप हणी ॾियो 10-15 ॾींहं मानी ॾियो नथा सिंधियुनि खे केरु पियो रोके उते जुलूस कंहिं कढिया उहो अफ़गानी केरु हो हिननि जी पार्टी जो ऑफिस बेरर हो उन अची धरनो हुयो त सिंधी कॾहिं दुनिया में किथे ॿुधो अथव माण्हू पादर हणंदा आहिनि इलीगल इमिग्रेंट्स खे जूता हणी इलीगल इमिग्रेंट्स खे पंहिंजे वतन मां कढिबो आहे ही सिंध हिन खे बि हैफ़ हुजे सिंधियो तव्हां ही चूंडिया आहिनि ॿुॾी ऐं तव्हांजे पारां तो ॿुॾी मारा तव्हां नथा ॿुॾी मारो जेके बिजा तीर बिजा ते नचो था तव्हांजे पारां अयाज़ लतीफ़ पली जो चए थो त मूंखे आणे ॾियो लप पाणी जी तव्हां ॿुॾी मारां सिंधियुनि जे पारां जेके बिजा तीर बिजा ते डांस कंदा आहिनि उनजे पारां आऊं पाण खे ॿोड़ियां नक विझी ॿुॾा त तव्हां अहिड़ा माण्हू चूंडिया आहिनि जिन जे तख़्तगाह में जिन जो कैपिटल कराची उन कैपिटल कराची में इलीगल इमिग्रेंट धारिया पनाहगीर रिफ्यूजीज़ उहे चवनि था त धरती धणी पंहिंजे तख़्तगाह में न अचनि किथे सॼी दुनिया में 1000 लख सालनि खां ॿुधो अथव त लख सालनि
मैदान में धरती धड़िन खे धारियां अची हम हा जंग लगंदी आहे पोइ ईअं थींदो आहे हमलावर ईंदा आहिनि मफ़्तू अलाए असीं मफ़्तू अलाए कायूं छा हुकुमरान सिंधी वेठा आहिनि उहे सिंधियुनि खे पादर पिया हणाइनि सिंधियुनि खे बुछड़ो पिया कनि पर आउं शाबाश थो ॾियां उन्हनि लखे माण्हुनि खे जेके इन्हनि रुकावटुनि खे टोड़े कराची पहुची विया सिंधी कराची ईंदा सिंधी कराची खे पंहिंजो मर्कज़ बनाईंदा सिंधी हुते कारोबार कंदा पढ़ंदा ॾिसो हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झो सिंधी माण्हू चवनि था त बोर जो पाणी आहे 15-20 ॾींहं में लही वेंदो बाबा 15-20 ॾींहं पहिरीं ॻाल्हि त लहंदो कोन 2-2.5 महीना लॻंदा ॿियो त कहिड़ी ख़बर ईंदड़ साल वरी बोर अचे टियों कहिड़ी ख़बर बंदि टुटंदी मथां पाणी पियो अचे इलाही चोथों त हिते ॻोठ में मच्छरनि जे विच में वेठा पिनंदो बसि किश्तो खणी ॾिसंदो वेठा त मुख़्तियार कार जी जीप लंघे थी या कोन थी लंघे फलाणो क़ौमी कारकुन अचे थो या नथो अचे पोइ लप चांवरनि जी खाईंदासीं पोइ असीं पिनंदासीं सभु कराची वञो न कराची में सब्ज़ी जो भाॼी जो गाॾो लॻाईंदो कराची में वञी जेकॾहिं चिंगची हलाईंदो कराची में बेरा थींदो त 15-20 हज़ार कमाईंदो कराची में ईअं कोन हूंदो जीअं शिकारपुर ऐं मेहड़ में 20-20 कलाक 40-40 कलाक बिजली कान्हे कराची में 2-4 कलाक बिजली वेंदी कराची में ईअं कोन्हे त जेकॾहिं बीमार थिए वियम थिए ज़ाल जो ऐं ॿार पेट में फिरी ऊंधो थी वञे त माई अस्पताल पुॼण खां अॻु में तड़पी मरी वञे कराची में त सवें अस्पतालूं आहिनि न कराची में ईअं कोन्हे त तव्हांजे स्कूल में माल ॿधो पियो हूंदो ऐं बोर जो पाणी बीठो हूंदो कराची में त स्कूल में पढ़ाई थींदी हूंदी न त कराची वञो हैदराबाद बि न वञो लाड़काणे सकर शिकारपुर बि न वञो मजबूरी आहे त ठहियो हलो कराची रेलुनि में चढ़ी लटकी पओ मथे बसुनि में लटकी पओ तव्हांखे ख़बर आहे पंजाब केॾो ख़ुशहाल आहे पंजाब में माण्हू लखे रुपया कमाइनि था पर उन पंजाब जा हिमत वारा माण्हू पाकिस्तानी पंजाब जा ऐं भारतीय ईस्ट पंजाब जा जेके हिमत वारा माण्हू आहिनि सिख सरदार हिते जा पंजाबी मुस्लमान से ट्रालरनि में ॿेड़ियुनि में लटकी यूरोप वेंदा आहिनि कंटेनरनि में पाण बंदि थी वेंदा आहिनि उते मरी वेंदा आहिनि केतिरा माण्हू त असीं स्पेन में ग्रीस में असीं वञी लहूं छो हिते लख कमाइनि पिया उते 2 लख कमायूं उते ॿारनि जो मुस्तक़बिल यूरोप में सेटल थींदो टर्की वेंदा आहिनि तुर्की मां लटकी पोइ यूरोप वेंदा आहिनि छाजे करे पंहिंजे बचनि लाइ त माण्हू हितां तुर्की पिया वञनि रूस अमेरिका पिया वञनि चीन पिया वञनि पंहिंजे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चयो त इल्मु हासिल कयो जे भले तव्हांखे चीन वञिणो पवे ही तव्हीं हितां मेहड़ मां निकिरी केनशा सांगड़ मां अदा पोइ छा मिलंदो पोइ केरु पर घोर लहे पोइ साईं मूं वटि भाड़ो कोन्हे टोटी कम चोर बहानेबाज़ मूंखे दिलि चए थी आऊं लठियूं हणनि वञी हणी कोन था सघूं ॿुॾल आहिनि वीचारा माण्हू हितां धिका खाई वञनि था कैनेडा अमेरिका पहुता आहिनि सॼो कैनेडा जो शहर वैनकूवर असांजे पंजाब जे भाउरनि सां भरियल आहे वैनकूवर जी ॿी ॿोली गुरमुखी आहे फ्रेंच ऐं इंग्लिश सां गॾु गुरमुखी क़ौमी ज़बान आहे वैनकूवर कैनेडा जो सूबो आहे लंडन जो साउथ हॉल भरियो पियो आहे सिंधियुनि सां बर दुबई ऐं डेरा दुबई में भरिया पिया आहिनि ऑस्ट्रेलिया में सिडनी में पाड़ा आहिनि देसनि जा डिवॉन शिकागो में सॼो इलाइक़ो आहे पाकिस्ताननि जो उते वेठा आहिनि ही हितां मेहड़ मां निकिर साईं मूंखे भाड़ो ॾींदो पोइ साईं उते कराची में प्लाट जो बंदोबस्तु कंदो पोइ बचा वठी केॾां दर अबादा कख छॾे कीअं वञा बाबा पोइ ॿुॾ ते पीपल्स पार्टी तोखे मारणु चाहे थी उहा चए थी सिंधियुनि खे ॿोड़े तबाह करे बर्बाद करे कुचले ही डीसी वेठा आहिनि मुख़्तियार कार छा पिया कनि ही ॾिठो टियों गामू अलाए कंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम आयो चई मथां मूंखे ॾाढी वणी हुनजी ॻाल्हि असराइती ॻाल्हि हुई चई पैसा आया मथां वज़ीर पंहिंजे कमीशन जो हिसो कटे ॾिनो कमिश्नर खे कमिश्नर कमीशन पंहिंजी कटे ॾिनी डीसी खे डीसी पंहिंजी कमीशन जो हिसो कटे ॾिनो मुख़्तियार कार खे मुख़्तियार कार पंहिंजे कमीशन जो हिसो कटे ॾिनो मक़ामी इक़्तिदारी पार्टी जे भोतार ऐं वॾेरे खे भोतार पंहिंजे हिसो कमीशन जो कटे ॾिनो पंहिंजे वाठे चमचे खे चमचे पंहिंजा हिसाब कढी बाक़ी बचो आंगूठो ते चढ़ी घुम सो सिंधियुनि लाइ त आंगूठे ते चढ़ी घुम हुकुमरान जो इहो मैसेज आहे राति चओ त न 1 खरब 30 अरब गॾु थिया आहिनि को ॾिसो था के सिंध में बदीन में को मेड़ में कंहिं शइ माण्हू पिनी वेठा खाइनि ऐं जेके ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके चैरिटी राति कल्ह राति हुन सां हिकिड़े चङे मुड़ुस सां ॻाल्हायमि मुझे कीअं पियो हले कमकार मूंखे उर्दू में मूंखे चई त अफ़सोस भी है हैरत भी आपको होगी कि जो वज़ीर नाला खई चई 6 ट्रक उसको भिजवाए हैं 3 उसको भिजवाए मुझे ये तो सब वजीर हैं ये तो खरबपति हैं चई सही वो कह रहे हैं कि हमें दें हमारे जरिए तकसीम करें मुझे पर आप नहीं भिजवाएं जी कैसे नहीं भिजवाएं हमें पुलिस सिक्योरिटी गाड़ियां ये देते हैं वरना रास्ते में छिन जाएगा इसलिए अगर हम 10 गाड़ियां कहीं भिजवाते हैं तो 4 गाड़ियां कमीशन के तौर पर उसको देते हैं तंहिंजे करे हिन सॼी सिचुएशन में सिंध जे माण्हुनि खे तबाह पिया कनि बर्बाद पिया कनि हिननि ॿोड़ियो आहे बदीन खे कल्ह हिननि ॿोड़ियो आहे हींअर केन शाह खे हिननि ॿोड़ियो आहे ठुल खे ही सिंधियुनि खे मारीनि पिया ही सिंधियुनि खे अच्छा तव्हीं चवंदो कुदरती आफ़त छाजी आहे कुदरती आफ़त हूंदी आहे ज़िलज़िलो कुदरती आफ़त हूंदी आहे साइक्लोन कुदरती आफ़त हूंदी आहे बमबारी ही ॿोड़ त ईंदी आहे न हिननि LBOD छा कयो हिननि RBOD जो 15 सालनि छा कयो FP बंड छा कयो MNV ड्रेन जो छा कयो केन शाह अॻे ॿुधो 2010 में तॾहिं हुकूमत कंहिंजी हुई मुंहिंजी हुकूमत हुई आहे 2010 में त हिननि जी हुकूमत हुई न 2010 खां 2022 ताईं केन शाह खे बचाइण लाइ छा कयूं ही आउं चवां थो तव्हीं सम्झो कोन पिया ही ख़ुशि आहिनि चवनि था वफ़ाक़ी हुकूमत मदद करे इहा ॻाल्हि सोची थो वफ़ाक़ी हुकूमत कंहिंजी आहे वफ़ाक़ी
वफ़ाक़ी हुकूमत हिननि जी आहे न। वज़ीर ॿुधायो वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ा आहिनि? बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर, ख़ुर्शीद शाह पाणी जो वज़ीर, शेरी रहमान, अब्दुल कादिर पटेल, शाज़िया मरी, साजिद तूरी, एहसान मज़ारी, मुर्तज़ा मखदूम मुर्तज़ा, इहे सभु हिननि जा वज़ीर भयो, इहे सभु हिननि जा वज़ीर आहिनि। इहे वज़ीर वेठा आहिनि ऐं वज़ारतूं कहिड़ियूं अथनि? पाणी जी वज़ारत ख़ुर्शीद शाह साहब वटि, अब्दुल कादिर पटेल साहब वटि हेल्थ जी वज़ारत, पावर्टी एलिविएशन जी वज़ारत शाज़िया मरी साहिबा वटि, इंटर प्रोविंशियल कॉमर्स, सभु वज़ारतूं हिननि वटि आहिनि। उहे वरी चवनि पिया वफ़ाक़ी हुकूमत मदद करे। वफ़ाक़ी हुकूमत बि हिननि जी, सूबे जा सभु वसीला बि हिननि वटि। 1 खरब ऐं इमरान ख़ान साहब 5 अरब गॾु कया आहिनि। मिसाल 5 अरब मां जेकॾहिं पैसा विराइनि न त हर सूबे खे ॾियनि न 1.25 अरब, 1.25 अरब ॾियनि सिंध खे। 25 ज़िला आहिनि, 25 ज़िलनि खे हर कंहिंखे 5-5 करोड़ ॾियनि, 1.25 अरब। चयो बाबा भले पीटीआई जा कारकुन, बार एसोसिएशन जा नुमाइंदा, चैम्बर ऑफ कॉमर्स, प्रेस क्लब जो सदर, जनरल सेक्रेटरी उन ज़िले जो गॾिजी अची इमदाद विराइनि न। उहे बि होॾां ख़र्च कंदा, शहबाज शरीफ़ बि होॾां ख़र्च कंदो, मरियम नवाज़ बि दौरा होॾां कंदी, मज़हबी तंज़ीमूं। भला हेतिरनि ॾींहंनि मां तव्हां कराची में भाई कराची में का ॾिठी अथव का MQM का कैंप लॻाई हुजे, PSP का कैंप लॻाई हुजे, हकीकी का कैंप लॻाई हुजे, ANP का कैंप लॻाई हुजे, भाई PTM का कैंप लॻाई हुजे कराची में त सिंधी ॿुॾनि पिया। चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन कमु कनि पियूं, पर चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन किथे आहिनि? ईदी किथे आहे? छीपा ऐं सैलानी KN शाह में छो कोन था सेंटर लॻाइनि? मलकाणीअ जुॾे में छीपा ऐं सैलानी वारा छो कोन्हनि? तंहिंजे करे सिंध खे गॾिजी तबाह पिया कनि। इन्हनि जी पाण गॾिजी मज़ामत कंदासीं। हिन में माण्हू चवंदा आहिनि फलाणे खे ग़ैबात आई आहे। ग़ैबात ईंदी आहे न, कूड़ी ॻाल्हि हूंदी आहे, वहमी ॻाल्हि। चवंदा आहिनि ग़ैबात जिन आयो, पोइ जिन जो इलाज कहिड़ो हूंदो आहे? अची कुटबो आहे, कुटींदा माण्हू खे आहिनि, पर चवंदा आहिनि हिन में जिन आयो आहे, इनखे जूता हणूसि, पोइ हुनखे ॿधी पीर कुटींदा आहिनि। पोइ जंहिंखे बि बिजा तीर बिजा जी ग़ैबात आई हुजे उनखे लठियूं खणी अची वठिजे, उनखे कुटे ॾंडा हणजनि त हीअ असांजो तो मुसलत कयो आहे, चंबा हणजनि। कोविड ईंदी आहे, वायरस ईंदो आहे, पोइ हुन वायरस जो इलाज कहिड़ो कंदा आहियो? दोस्ती कंदा आहियो, सूफ़ खाराईंदा आहियो वायरस खे, या वायरस जी वैक्सीन करे उनखे अचण खां रोकींदा आहियो? त हीअ मुसीबत आहे न, हीअ मुसीबत हुकुमरान आहिनि न। इहे हुकुमरान तव्हांखे ॿोड़ींदा, वरी तव्हांजे नाले में पिनंदा ऐं ख़रब पती थींदा। इरिगेशन खाते में 50 अरब रुपया मिलिया आहिनि, उहे 50 अरब रुपया केॾां विया 2-3 सालनि में? उहे केॾां विया? इरिगेशन खाते में केरु वेठा आहिनि हींअर? इरिगेशन जो वज़ीर केरु आहे? अॻे वज़ीर केरु हो? रेवेन्यू जो केरु आहे? बल्दिया जो केरु आहे? कट केरु पिया हणाइनि? कट पाण पिया लॻनि। और राति विच में ओचितो कट लॻियो वञे, दरिया उथलियो वञे, ढंढ उथलियो वञे, हीअ पाण पिया हणाइनि। हींअर रेवेन्यू जो इंतज़ाम कंहिं वटि आहे? मुख़्तियारकार कंहिं वटि आहिनि? बल्दिया कंहिं वटि आहे? पुलिस डिपार्टमेंट कंहिं वटि आहे? सिहत खातो किथे आहे? किथे का दवा आहे? माण्हू तड़पी मरनि पिया, सॼी राति मच्छर पटीनि था, सॼी राति माण्हुनि खे मच्छर पटीनि था। असीं मुसलसिल मैदान में आहियूं, घिटी में हलूं पिया, असांजी सॼी पार्टी हले पई, ॿिया सिंध जा चङा माण्हू हलनि पिया, चङा सियासी कारकुन हलनि पिया। रुॻो माण्हू चवंदो आहे असीं पाण खे पढ़ाईंदो आहे, असीं न। असां अयाज़ लतीफ़ पली जो क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन ऐं सिंध जे दर्जने पार्टियुनि जा सुठा माण्हू, चङा माण्हू, दर्जने मज़हबी दीनदार माण्हू, अल ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ माण्हू, मुस्लमान, इस्लाम जो जज़्बो रखंदड़ माण्हू, केतिरा हिंदू, उन्हनि पंहिंजा कैंपूं लॻायूं आहिनि, पंहिंजा मंदर खोलिया आहिनि, दर्द रखंदड़ माण्हू मैदान में। इहो थियो हिकिड़ो पासो। ॿियो पासो आहे त जिन हीअ तबाह कई आहे उन्हनि जो हिसाब सिंध जे वोटर खे करिणो आहे। हिकिड़े माण्हू खे पुछूं, चऊं जंग में तूं हुजी अकेलो ऐं शींहुं अची वञे, पोइ तूं छा कंदे? चए पियो आउं छा कंदुसि, जेको कुझु करिणो हूंदो शींहं खे करिणो हूंदो, आउं छा कंदुसि? शींहं जो साम्हूं अची वञे त सभु कुझु शींहं खे करिणो आहे। सो वोट त पाण खे तव्हांखे मूंखे ॾेई पाण त कोन था चूंडियूं उन्हनि सिंध जे फोरन ऐं लुटेरनि खे, चूंडे थो सिंध जो माण्हू। उहो सोचे छा करिणो आहे, उनखे इहो मुसलत करिणो आहे अज़ाब पाण ते मुसलसिल ऐं हमेशह। त हिकिड़ा हुकुमरान अचनि से सिंध जा जज़ीरा खणण जी कोशिशि कनि, हिकिड़ा अचनि जेके बहरिया में माण्हू खे लठियूं हणनि, हिकिड़ा अचनि जेके तव्हांखे ॿोॾ में मुतासिर तड़पा मारनि, तव्हांजूं नियाणियूं अगवा कराइनि ऐं तव्हां हुननि सां गॾिया वेठा हुजो ऐं उन्हनि सां हफ़्ते ऐं महीने जी तकलीफ़ विसारे वरी 5 साल हुन सां गॾिया वेठा हुजो। हफ़्तो तव्हां ज़लील थियो था, पाण ज़लील थियूं था, हफ़्तो बुछड़ा थियूं था, घरनि मां पादर खाई घिटियुनि मां पाड़नि मां निकिरूं था, ढूंढ ऐं गटरनि में ॿुॾल आहियूं ऐं 15 ॾींहंनि खां पोइ वरी ट्रिपा ॾींदा ख़ुशि थियो वञूं पिया, वरी सेल्फी वेठा कढायूं, पुआ पिया वठूं, शादियुनि में वेठा आहियूं, पोइ इहो ई अशर थींदो। तंहिंजे करे असांखे सोचणो आहे सिंध जे माण्हूअ खे त उनखे छा करिणो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk